शहदादकोट में बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ शाख़ुनि ऐं वाहन खे लॻल घारा बंदि न थी सघिया आहिनि, जंहिं नतीजे में वधीक फ़सुल ऐं आबादी जे नुक़सान जो ख़दशो वधी वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे शहदादकोट मां महरान टीवी जो रिपोर्टर ज़मीर ख़ैर। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? जी नाला बरसात खां पोइ शहदादकोट ऐं आसपास के इलाइक़नि में जेके शाख़ूं आहिनि उहे तारो तार वेही रहियूं आहिनि। जॾहिं त शहदादकोट वेझो तारिक मीरो ख़ान जी यूसी ख़बर जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि। ॻोठ छाजड़ी, ॻोठ बहराम मचो, ॻोठ मोहम्मद बख्श बिरोही, ॻोठ खोलो ऐं उन खां अलावा दरगाह तराबली शाह ॻोठ समेत जेके ॿिया ॻोठ आहिनि उहे जेके ॻोठ आहिनि सिम शाख खे जेके लॻल घर आहिनि उन्हनि जे पाणी सबबु जेको आहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं जेको आहे पाणी जेको आहे उन्हनि में बीहजी वियो आहे। नाला मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठाणनि जो चवणो हो त उन्हनि खे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर जेको आबपाशी खाते जा जेके अमलदार आहिनि उन्हनि वटि न आहिनि पहुता, जंहिं करे जेके उन सिम शाख खे लॻल रूणूं ऐं घर आहिनि उहे अञा ताईं जेके हली रहिया आहिनि। हिननि जो चवणो हो त जेके उहे घारा ऐं रूणूं आहिनि उन्हनि सबबु जेके ॻोठ आहिनि उन्हनि में पाणी बीहजी वियो आहे। जेके कचियूं जॻहियूं आहिनि उहे जेके ड्रई पट पइजी वियूं आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सख़्तु जेको आहे नुक़सान जो शिकार थी विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेके ॻोठाणा आहिनि इहे अॻु में बि 2007 में बलोचिस्तान खां जेको बरसाती पाणी आयो हो उन में बि मुतासिर थी चुका हुआ ऐं 2010 वारी जेका महाबोडी उन में बि हिननि जो जेको आहे तमामु घणो नुक़सानु थियो हुयो ऐं हिननि जा जेके ॻोठ हुआ ॻोठनि जा ॻोठ उहे जेको आहे सफ़ा जेको आहे ख़तमु थी चुका आहे। पर हीअ जेको आहे हींअर जेके घारा आहिनि जेकॾहिं वधीक बरसाति पए थी ऐं आबपाशी खाते वारा जेकॾहिं इहे घारा बंदि नथा कनि त हिननि खे जेको आहे अञा वधीक जेको आहे नुक़सान जो मुंहुं ॾिसणो पवंदो। जी ज़मीर, तव्हांजी महिरबानी।